Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. माण्हुनि खे बुख खां बचाइणो आहे। मुल्क अंदरि मुकमल लॉकडाउन न कंदासीं। ऑपोज़िशन भले जेतिरा बि जलसा करे खेनि एनआरओ न मिलंदो। ऑपोज़िशन अदालती हुकुम ते अमल करे ऐं अवाम जो हयातियूं ख़तरे में न विझे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कोरोना तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। एहतियात न करण जी सूरत में वॾे नुक़सान जो ख़दशो आहे। आलम सगोरनि समेत हर तबिके खे अपील आहे त SOPs खे नज़रअंदाज़ न कयो वञे। मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान ख़ान चयो त कोरोना सबबि अॻु ई ग़रीबनि खे मुआशी नुक़सान पहुतो आहे। वधीक नुक़सान पहुचाइण खां बचाइण लाइ संदन रोज़गार बंदि न कयो वेंदो। सिंध में स्कूल्स कॉलेजिस समेत तालीमी इदारा सुभाणे खां बंदि करण जो ऐलान। तालीम खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि कोरोना सबबि सुभाणे 26 जनवरी खां 10 जनवरी ताईं 26 नवंबर खां 10 जनवरी ताईं निजी तोड़े सरकारी स्कूल बंदि रहंदा। शागिर्दनि खे टेली लर्निंग ऐं ऑनलाइन क्लासिस ज़रिए तालीम ॾिनी वेंदी। स्कूल इंतज़ामिया व्हाट्सएप ज़रिए बि शागिर्दनि खे होमवर्क ॾेई सघंदा। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां ऑपोज़िशन जा जलसा कोरोना जी ॿी लहर में शिदत आणण जा ज़िम्मेवार करार। क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि पार्लिमानी कमेटी जे इजलास दौरान ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त ऑपोज़िशन पार्टीज़ आवाम जी ज़िंदगियुनि सां खेॾी रहियूं आहिनि। PDM जे जलसनि सबबि कोरोना तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। ऑपोज़िशन तरफ़ां पार्लिमानी कमेटी जे इजलास जो बाइकॉट। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त स्पीकर पंहिंजो एतमाद विञाए चुको आहे। हुकूमत खे कोरोना बाबति कानून साज़ी करणी आहे त मामिलो पार्लियामेंट में आणे। हर चीज़ में सियासत नहीं होनी चाहिए, क्योंकि कुछ मसाइल ऐसे होते हैं जो मुश्तरका होते हैं, तो हम एकतरफा तौर पे कोई फैसला नहीं लेना चाहते। जो पेशावर में जो जलसी हुई अपोजिशन की, बावजूद इस नाकामी को एक सबक के तौर पे लेते हुए अपने बाकी जलसे मुलतवी करने चाहिए थे। इनका कौमी एजेंडा नहीं है, अपने खानदान इनके घरों में बैठे होते हैं और ये अवाम को बेवकूफ़ बनाने के लिए उनको खतरे में झोंक देते हैं। इस चीज़ को मॉनिटर कर रहे हैं कि क्यों ना उन मुंतज़मीन जो कि इस जलसे को वो करवाते हैं और जो सियासी लीडरान जो कि वहाँ पे मौजूद होते हैं, उनके खिलाफ FIR दर्ज होनी चाहिए और इंशाअल्लाह होगी, ताकि उनको ये मैं कहूँ कि ये कौमी मुजरिम हैं। कोरोना जा केसिस वधण बावजूद जलसा करण ते ऑपोज़िशन जी क़यादत ऐं जलसनि जी इंतज़ामिया ख़िलाफ़ केसिस दाख़िल कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ PDM ते तनक़ीद कंदे चयो आहे त पार्लिमानी कमेटी जे इजलास में शिरकत न करे ऑपोज़िशन गैर ज़िम्मेवारी जो सबूत ॾिनो आहे। NRO लाइ हुकूमत मथां दबाव विझण ऐं ज़ाती मफ़ादनि ख़ातिर अवाम जी ज़िंदगियुनि खे दाव ते लॻाए पियो वञे। पेशावर वारे जलसे में नाकामी बाद PDM खे जलसा मुलतवी करणु घुरिजनि हा। ऑपोज़िशन हुकूमती क़दमनि ऐं अदालती फ़ैसिलनि जे सरेआम भञकड़ी करे रही आहे। अवाम खे PDM जे जलसनि में शिरकत न करण जी अपील। पीपल्स पार्टी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक लाइ PDM खे हिकमत अमली तब्दील करण जी तजवीज़ ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान विच में थियल मुलाक़ात दौरान PDM जी हिकमत अमली ते सलाह मशवरा कया विया। पीपल्स पार्टी तजवीज़ ॾिनी त जलसनि ते ध्यानु ॾियण खां वधीक ॿियनि महाज़नि ते कमु करणो पवंदो। मुलाक़ात दौरान PDM में शामिल जमातनि विच में एतमाद जी खोट ते बि ॻाल्हियूं कयूं वेयूं। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार नदीम बाबर चयो आहे त कन्फर्म ऑर्डर्स खां सवाइ LNG पाकिस्तान आणे छा कंदासीं? फालतू LNG आणे छा हवा में छॾींदासीं? वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पेट्रोलियम डिवीज़न बाबति ख़ासि मुआविन चयो त जॾहिं को ख़रीदार न हुजे ऐं असां 1150 रुपयनि में ख़रीद कयल LNG 150 रुपया फ़ी यूनिट कीअं विकिरो कंदासीं? LNG जूं क़ीमतूं गर्मियुनि में घटि ऐं सीउ में वधंदियूं आहिनि। विकिरो कंदड़ चरिया न आहिनि।
पाक फौज में 6 मेजर जनरल्स के लेफ्टिनेंट जनरल के उहदे ते तरक्कियों ॾियण बाद वॾे पैमाने ते बदलियों ऐं मुक़ररियूं। लेफ्टिनेंट जनरल नदीम अहमद अंजुम कोर कमांडर कराची मुक़रर, लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अब्दुल अज़ीज़ कोर कमांडर लाहौर ऐं लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद वसीम अशरफ कोर कमांडर मुल्तान मुक़रर, लेफ्टिनेंट जनरल ख़ालिद ज़िया कोर कमांडर बहावलपुर, लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली कमांडर सदरन कमान ऐं लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली के कमांडर ASFC मुक़रर कयो वियो। ISPR तरफां जारी कयल पधराई मूजिब लेफ्टिनेंट जनरल माजिद एहसान इंस्पेक्टर जनरल आर्म्स ऐं लेफ्टिनेंट जनरल सैयद मोहम्मद अदनान के इंस्पेक्टर जनरल ट्रेनिंग एंड एवोल्यूशन मुक़रर कयो वियो। लेफ्टिनेंट जनरल हसन अज़हर हयात मिलिट्री सेक्रेटरी ऐं लेफ्टिनेंट जनरल आसिफ गफूर इंस्पेक्टर जनरल कम्युनिकेशन एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मुक़रर। मुल्क में कोरोना वायरस की पकेड़ में तेज़ी बरक़रार, 24 कलाकनि में 59 मरीज़ हयातियूं विञाए वेठा, 3009 केस ज़ाहिर। सिंध में हिकु ॾींहं में कोरोना वबा 8 हयातियूं गिरकाए छॾियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1348 नवां केस रिपोर्ट। लाहौर में हिकु ॾींहं जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म इमरान ख़ान सां पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार की मुलाक़ात। सूबे में तरक्याती मनसूबनि सूधो, ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा। वज़ीर आज़म तरफ़ां चौधरी भाइरनि सां बि मुलाक़ात करण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान चौधरी शुजात सां मुलाक़ात करे संदसि तबियत मालूम कंदो। काफ लीग जे अॻवाननि सां मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं बि थींदियूं। करप्शन केस उकलाइण ऐं जांच खे मंतकी अंजाम ताईं पहुचाइण लाइ नैब जी कारकर्दगी ते इत्मीनान जो इज़हार। नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल नैब हेडक्वार्टर्स में इजलास दौरान चयो आहे त 2 सालनि दौरान अटकल 363 अरब रुपया क़ौमी नाणे में जमा कराया विया। 1224 इंक्वायरीज़ की मंजूरी ॾिनी वई, जिन मां 415 इंक्वायरीज़ के मुकमल कयो वियो आहे। पंहिंजे ख़िताब में नैब चेयरमैन चयो त मुल्क में करप्शन जो ख़ात्मो ऐं आवाम जो लुटियल नाणो वापसि कराइण नैब जी पहिरीं तरजीह आहे। कंहिं बि सियासी असर रसूख़ में अचण बिना कार्रवायूं कयूं पियूं वञनि। कोरोना वायरस की पकेड़ में वाद कारोबारी सरगर्मियों बाबत हुकूमती हुक्म नज़रअंदाज। शहरनि तोड़े दुकानदारनि SOPs ते अमल न कयो। बाज़ारुनि ऐं अवामी जायुनि ते समाजी विती बिना रश। स्मॉल ट्रेडर्स एसोसिएशन के अॻवाननि सूबाई हुकूमत जे फ़ैसिलनि ते एतिराज़ वारे छॾिया। अॻवाननि चयो आहे त कोरोना सबबि अॻु ई मुआशी बदहाली जो शिकार थी विया आहियूं। एतमाद में वठण बिना कयल फ़ैसिलनि में नंढनि वापारियुनि जो ख़्यालु नाहे रखियो वियो। स्मॉल ट्रेडर्स जे अॻवाननि तरफ़ां मार्केट्स सुबुह 8 खां राति 10 वॻे ताईं खोलण की इजाज़त ॾियण जो मुतालबो। जैकबाबाद में सिविल लाइन थाने की हद में हथियारबंद की शहरनि ते अंधाधुंध फायरिंग, गोलियूं लॻण करे वाटेडो रियाज़ मरहीटो मारिजी वियो, 4 ज़ख़्मी। पुलिस ऐं शहरनि की जवाबी फायरिंग में हथियारबंद ज़फ़र मुग़ल मारिजी वियो। पुलिस ऐं शहरी वाक़े ते हैरान, कारण मालूम न थियो। पुलिस जांच शुरू कंदे जवाबदार जे घर भातियुनि सां राब्ते जी कोशिशुनि में रुधनि। कोरोना विघे लाडाणो करे वियल सीनियर सियासतदान ऐं फंक्शनल लीग के अगोणे MNA जादम मंगरियो जो मड़ उमरकोट नियो पियो वञे। ढोरो नारो में ॻोठ जादम मंगरियो में SOPs तहत जनाज़ नमाज़ बाद तदफीन कई वेंदी। जादम मंगरियो कोरोना वायरस में मुब्तला थियण बाद कराची जी ख़ानगी अस्पताल में दम ॾिनो हो। सोग में ढोरो नारो, बिथोरो, छाछड़ो, चिल्हाल समेत थर के ॿियनि इलाक़नि में कारोबार बंद। मलीर मां चूंडियल PP MNA जाम अब्दुल करीम बे कोरोना में मुब्तला, पान के आइसोलेट करे छॾियो। लाड़काने जे छाणका मेडिकल अस्पताल जो MS डॉक्टर इरशाद काज़मी कोरोना वायरस में मुब्तला थी वियो।
सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहाननि जा CCTV फुटेजिस 1 महीने खां वधीक अरसे ताईं महफ़ूज़ रखण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे त जंहिं जाइ ते CCTV फुटेजिस महफ़ूज़ रखिया वञनि उते बि CCTV कैमरास लॻायो वञनि। लिखत में थियल इम्तिहान जो रिकॉर्ड खे हेड ऑफिस में मोहर लॻाए रखियो वञे। लिखत में इम्तिहान जी जवाबी शीट एग्ज़ामिनर खे मोकिलण खां हफ़्तो अॻु ऑफिशियल असाइनी खे आगाह कयो वञे। जवाबी शीट मोकिलण वारो अमल अदालती अमले जी निगरानी में मुकमल करण जो हुकुम। मनी लॉन्ड्रिंग केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर, अनवर मजीद, अब्दुल गनी मजीद ऐं ॿियनि जवाबदारनि जी 2 दिसंबर ताईं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान गिरफ़्तार जवाबदारनि खे पुलिस हिरासत में पेश कयो वियो। ठट्टो वाटर सप्लाई रेफरेंस में भी आसिफ ज़रदारी जी हिकिड़ी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। सुप्रीम कोर्ट आशियाना हाउसिंग स्कैंडल में अहद चीमा ऐं केस में नामज़द जवाबदार शफ़ीक शाहिद जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। सखर ऐं खैरपुर ज़िलनि में अदालती हुकुम ते केनालनि जे कपरनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन दौरान इंतज़ामिया ऐं रहवासियुनि में चक्रियूं। राणीपुर में घर ड्राहिण दौरान रहवासी डंडा खणी निकिरी आया। मचरियल माण्हुनि पुलिस वैन जा शीशा तोड़े छॾिया। औरतूं पाक किताब खणी क्रेन मशीन ते चढ़ी वियूं। इंतज़ामिया ऑपरेशन बंदि करे वापसि वञण ते मजबूर। सखर में केनालनि बाद ॿेले खाते जी ज़मीन तां बि कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ बि वॾे पैमाने ते ऑपरेशन शुरू। ठारूशाह में नाफ़रमान पुट पैसा न ॾियण तां पीरसन पीउ खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस मक़तूल ग़ुलाम अली सोलंकी जो लाश अस्पताल मुंतक़िल करे जवाबदार महराब सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। गड़ी यासीन भरिसां शर बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग में औरत मारिजी वई। वाक़े बाद धुरनि में छिकताण तेज़। मेरी बच्ची बेचारी 4 बंदों ने जाती थी, कहती नकाब भी किया होता। अब नकाब वाला कितनों ने निकाह किया था और कितने बेनकाब थे? कहती 2 बंदे ने निकाब किया होता। एक तो वो था जो मारा गया। अच्छा। वो तो सबसे पहले था ना, वही शिकार था उसने इस तरह की है ना। मैं कह रही मैं पाकिस्तान, यहाँ से मैं पाकिस्तान छोड़ना चाहती हूँ। कहीं बाहर मेरे बच्चों को लेके दूर तक जाऊँ, पाकिस्तान में जाऊँ। बहुत जालिम दुनिया है पाकिस्तान की। धीअ खे 4 जवाबदारनि जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो। 2 जवाबदारनि खे बुट बधल हुई। कश्मोर वाक़े में मुतासिर मासूम ॿारड़ी अलीशा जी अमड़ जो नए वीडियो बयान में इंकशाफ। मस्मात तबसुम चयो आहे त संदसि धीउ सां ज़्यादती कंदड़ हिकु जवाबदार मारिजी वियो। हिकु गिरफ़्तार आहे। बाक़ी 2 जवाबदारनि जो अञा ताईं को बि पतो नाहे पियो। अलीशा जी अमड़ पाकिस्तान छॾण जी ख़्वाहिश ज़ाहिर कंदे चयो आहे त हिते ज़ालिम माण्हू रहनि था। धीउ सां गॾु कंहिं ॿिए मुल्क वञणु चाहियां थी जिते ॿारनि सां गॾु सुकून जी ज़िंदगी गुज़ारियां। क़त्ल केस में हैदराबाद सेंट्रल जेल मुंतक़िल कयल पीपल्स पार्टी अॻवान शबीर टालपुर फौत थी वियो। शबीर टालपुर खे अदालत उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। खेसि बीमारी सबबि जेल मां अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो जिते हुन दम ॾिनो। भारत सामूंडी हदुनि जी भञकड़ी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयल ठट्टो ऐं सजावल जे 20 मुहाणनि खे आज़ादु करे छॾियो। फिशर फोक फोरम जे अॻवान नूर मोहम्मद तस्दीक़ कंदे चयो आहे त वाघा बॉर्डर ज़रिए पाकिस्तान पहुतल मुहाणनि खे कोरोना टेस्ट लाइ लाहौर में तरसायो वियो आहे। रिपोर्ट क्लियर अचण बाद खेनि अबाणनि इलाइक़नि ॾांहुं वञण जी इजाज़त ॾिनी वेंदी। सिंध में रोलू ऐं चितन कुतनि जो आज़ार बदस्तूर बरक़रार। हिकु ॾींहं में नींगर समेत 6 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी थी पिया। इस्पतालुनि में वैक्सीन अणलब। लाड़काणे में रोलू कुतनि 2 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। यूसी सेक्रेटरीज़ ते केस दाख़िल। मियां साहब में रोलू कुतनि 13 वरनि जे शागिर्द महराज सुमरो खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। इस्पताल में वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ वारसनि जो एहतजाज। नओं कोट में कुते ॾाढ़ियल यूसुफ खे वैक्सीन लाइ करोई मोकिलियो वियो। ठुल में छिते कुते नींगर अवेस नुनारी खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। इस्पताल में वैक्सीन न मिलण जूं शिकायतूं।
ठट्टो में पुलिस वकील इमदाद सरकी के यूसी चेयरमैन ॼाणायो अथसि। कुता मार मुहिम में लापरवाही जा 2 केस दाख़िल करे छॾिया। वकीलनि जो एहतजाज। सिंध में सियारे जो पहिरियों वसकारो। कराची, हैदराबाद, जामशोरो, कोठड़ी, मीरपुरख़ास, सखर, लाड़काणो, घोटकी, दादू, शहदादकोट, भिटशा, कोहिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति बाद थधि वधी वई। कराची ऐं ॿियनि शहरनि में सीउ वधण बाद शहरियुनि गरम कपिड़नि जे दुकाननि ॾांहुं रुख़ करे वरितो। असां शद सूमर ते बि हिंगोरजा में असां टाइम न्यूज़ वारनि सां गॾु हूंदासीं ऐं शताब्दी ॾींहुं मल्हाईंदासीं। कराची सिंध आहे, सिंध मुंहिंजी जिंद आहे। असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं टाइम न्यूज़ वारनि जा, जिन सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक जो ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। सिंध सिर्फ़ इंटीरियर सिंध न आहे, कराची खां वठी कश्मीर ताईं, किंजर खां वठी कारूंजर ताईं सिंध आहे। ऐं सिंध असांजी आहे, असां सिंध जा आहियूं। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं जारी। 6 डिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागृता तक़रीबुनि दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध मड़के भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़म जो इज़हार।